नाज़रीन, साओ मिर्च खाई ॾेखार, 10 रुपया ॾींदासीं ॿारड़ी जे गुरबत जो मज़ाक उॾाइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। सोशल मीडिया ते माण्हुनि पारां इहे तबसरा कया पिया वञनि त जीअं ग़रीबनि जी मदद नथा करे सघो त पोइ अहिड़ा कम बि न कयो। साओ मिर्च खाई ॾेखार त 10 रुपया ॾींदासीं ॿारड़ीअ जी गुरबत जो मज़ाक उॾाइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अवां K2K न्यूज़ जे स्क्रीन ते ॾिसी सघो था त छोकिरीअ पारां साओ मिर्च खाई ॾेखारण ते 10 रुपया वठण लाइ साओ मिर्च खाधो आहे, जंहिंखां पोइ नंढड़ीअ खे लुड़क लड़ी आया आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा पिया हलूं त साओ मिर्च खाई ॾेखार, 10 रुपया ॾींदासीं ॿारड़ीअ जे गुरबत जो मज़ाक उॾाइण वारी वीडियो वायरल थी वई आहे। अगरि जेकॾहिं अव्हांखे इन नंढड़ी बाबति का ॼाण हुजे त K2K न्यूज़ जे फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल ते कमेंट्स में उहा ॼाण ॾींदा, जीअं छोकिरीअ जी माली मदद करे सघिजे। तू रस्मन रवाजन जो पाबंद थींदे, मिले भी किथे हिते हुते, मिले भी किथे मुस्कुराए न सघंदे, मिले भी खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर PVC पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजधानी सुमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट WhatsApp पिण साॻी नंबर ते आहे।